वठ यार गाल बुध थेली न खपे सब न खपन सिर्फ 4 आना दे ची मेहरबानी कर 4 आना न 4 पालियूं माना 16 आना थिया कबूल कर यार 400 तो वठा थो मुखे जरूरत काने चादर वठनी आ 4 आने में तेरे चादर मिलंदी हुई वही 4 पालियूं खणी हाने हजर अस्वद वटायो हे खैरात कन वारो चे सुवदा मेहरबानी कर एतरो अजीब मानू तो दिसजी तुझे हुस्न में मोहम्मदी इश्क जो तजल्लियों आहल तुझे चेहरे में नबी पाक जी प्यार वारा अनवार आहल हबीबे करीम जी प्यार वारा अजीब अजीब नजारा था नजर अचन हिकरो तवाफ गजी कयूं 7 चकर थींदा पो मकानी नफल पढ़ूं तू पंहिंजे मुंह सामने मां पंहिंजे सामने अचे ठीक आ हथ हथ में मिलाए जने हलियो आ त पेरन में ठड़को थियो आ हेठ निहारे त उन बुजुर्ग जे 4 आना पेर बखां घुरिया उन जे पेरन में सोन जूं सिरूं पयूं खड़कन सोन जूं सिरूं हल मुर्स जो वात पाणी थी वियो हिन रोकिस कड़ी ही छा आहे जी छा आहे छा हल त अञा ॾिस हल त ॾिस हीरा निकिरंदा जवाहर निकिरंदा लाल निकिरंदा याकूत निकिरंदा हल तो कंहिं मुर्स सां गॾु तवाफ़ कयो ई कोन्हे चओ सुभान अल्लाह ॾाढा न चई ख़ुदा मदीने मोकिले ॾाढा चओ अल्लाह ताला जी ज़ात बरकाते प्यारे फरमायो मां हलिस पर दिल मुंहिंजी रुकजे न पई पुछांसि तो साईं तवाफ गॾु कंदासीं हेतिरी तो ते मेहरबानी आहे पुछो पे 4 आना घुरियई जे मुंहिंजा मिठा मूंखे चियाने जी परवाह कान्हे का पर अल्लाह चाहियो त तोखां ख़ैर कराए तोखां ख़ैर में हिस्सो वठराए तोखे ख़ैर में वंड कराए तुंहिंजो दर्जो बुलंदी बाला करे मरण खां पोइ तुंहिंजा बच्चा छा कनि पुट छा कनि न्याणियूं छा कनि भार छा कनि घरवारी छा करे का ख़बर ई कान हुई अल्लाह चाहियो तोखां कुझु ख़र्च कराए पंहिंजी राह में ख़ैरात कराए मूंखे मलाक इल्हाम कयो तूं 4 आना घुर ही बानो ख़ैरात ॾे त रब हिन जा 2 जहान सुहिणा करे छॾे ही त ख़ुदा जी मर्ज़ी आहे न साईं जंहिंखां वठे ही हसन हुसैन सुहिणे जी ज़िंदगी जो अहवाल हो 10 कापियूं तव्हां मोटाए छॾियो पोइ क़यामत जे ॾियारे हुसैन खे मुंहुं ॾेखारिजो मां अर्ज़ थो कयां अपील थो कयां ही वठो पंहिंजे घरनि में रखो पंहिंजे बचननि खे न्याणनि खे ॾियो त पढ़नि मोहम्मद करीम जे बचननि जो हवाल पढ़ंदो त ॿेड़ा पार थी वेंदा दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आवाज़ वॾो खपे पाणी आहे से पाणी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिनल मस्जिदिल हराम शान वारी मस्जिद काबे करीम वारी मस्जिद चो सुभान अल्लाह सभई पढ़ायो वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह है झूमी भी पढ़ो सभई पढ़ो वाह मुंहिंजे मालिक जो मालिक जो घर बैतुल्लाह है सारी दुनिया थी ढरे पान ॾिनई के बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह है मिनल मस्जिदिल हराम रब खे इहा मस्जिद प्यारी सुभान अल्लाह चओ वॾे वॾे आवाज़ सां चओ
नबी करीम जी ज़ात बरकत मेराज इतां ही पियो थे। असल हकीकत छा है? रजब जो महीनो आ, 26 तारीख़ आ। मुंहिंजा सोहना नबी मुंह तो वांगुर निंड जी हवाले न, ख़ामोश रहण वारा न, माठ करे वेहण वारा न। वञी खॾ में पे मुंहिंजो छा तुंहिंजो छा। केतिरा वीचारा चमचा चवंदा हल छो थो कंहिंखे निमाज़ रोज़े ला चई, छो थो दीन ला चई, तुंहिंजो छा। वञी पाण ॼाणे पर न न मदीने वारे सॼो ॾींहुं अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी आहे, हक़ जो पैगाम ॾिनो आहे, सच जो पैगाम पहुचायो आहे। सिज लहण वारो टाइम थियो, पाण सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह वजल करीम जे ज़ाते गिरामी जी भेण हज़रत बीबी उम्म हानी सान जे घर जे दरवाज़े ते आए। जागो पिया, हिन महीने में सुहणे अलीअ जी विलादत आहे। दिल त ईअं पई चवे त माण्हू वेठो जलसा करे, पर तव्हां वारियूं दुआऊं हाणे अला काॾे वयूं आहिनि। जेको कमु करे सो वीचारो बीमार थियो पवे। मूंखे बि का दुआ कर, रब तंदुरुस्ती ॾे, हयाती ख़ैर जी हुजे, रब करम करे त पियो प्यारनि जो शान बयान कजे। हज़रत अली मुर्तज़ा जी भेण सैयद उम्म हानी नालो फाख़ित घर में वेठी हुई। नबी से दरवाज़ो खड़कायो, पुछे थी मन कर। फरमाई था मोहम्मद। वाह 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 वाह, नालो वणई थो कोन थो वणई, जंहिंखे वणे थो सो हथ मथे खणे, ॿियो भली न खणे। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मिठो नालो, वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो इस्मे गिरामी, एतिरो शान वारो प्यारो नालो जो तारीख़ तुहफ़तुल कलाम सिंधी वारे लिखियो आहे त क़ुरान करीम जो अल्लाह फरमायो हज़रत मूसा जे ला फ़ख़लअना अलैक, मूसा जबल तूर ते जुती न पार, लाह जुती। तुहफ़तुल कलाम वारे लिखियो आहे त इन जे करे जो उन तूर जबल जे पथरनि ते मुस्तफ़ा जो मिठो नालो लिखियल आहे। सुभान अल्लाह न चई, सुबह ताईं सुभान अल्लाह जो आवाज कननि में गूंजजंदो रहे, आवाज हूंदो रहे, थींदो रहे। एॾो मिठो नालो जो महाने ॿुधो। दरवाज़ो खोले थी, हुज़ूर अंदर विया। अम्मा साण बिस्तरो खणण वई। पाण फरमाई था अदी बिस्तरे जी तकलीफ़ न कयो, तॾे ते आराम था कयूं। क़िबला छा खाईंदव, खाइण खे बि छॾे ॾियो, साईं जीअं हुकुम से। पाण फरमायूं न खाधे जी बि तकलीफ़ न कयो, मां थोरो आराम कयां, सॼो ॾींहुं अल्लाह जी दीन जो पैगाम पहुचायो आहे। अम्मा में हानी तलवार हथ में थी खणे दरवाज़े ते बीही रही आहे। शहर जा माण्हू पिया लंघनि, कंहिंजी ला तलवार खई अथई, छो तलवार खई थी? बनी हाशिम जा मर्द त शुजा बहादुर हूंदा आहिनि, तूं न्याणी औरत तूं तलवार छाजे लाइ खई आहे? चए अॼु मुंहिंजे घर मदीने वारो महिमान आहे, वाह जो मुझे घर जो शान, अकुल हैरान, हर को मस्तान, उहो दिल पर आयो आहे जेते लहंदो अल्लाह जो कुरान। तलवार इन ला खई थम मता को हमलो करे, मता को काह करे, मता को मुझे आका के ईज़ा लाचे। अवल पंहिंजे सिर जो सौदो कया, अवल पंहिंजी जान जी बाजी लगाया, पोइ रब जाने त रब जो हबीब जाने। सोना हबीब आरामी थिया। अम्मा सां तलवार खणी बीही बीही वरी वेही रही। मथे वरी नओं ऐलान थियो, जिब्रील जी मुंहिंजा रब जलील, इज़राइल खे चओ साह कढण बंदि कर, मीकाइल खे चओ हवाऊं तूफ़ान बंदि कर, इसराफील खे चओ पंहिंजे मुंहं तां सूर लाहे रख,
जिब्रील जी मुंहिंजा रब्बी जलील जहन्नम जा दरवाजा बंद करा, कब्र वारनि तां अज़ाब बंद करा, आसमान जा दरवाजा खोल रहा, जन्नत जा दरवाजा खोल रहा। हूरन खे चओ गिचे में हार कन, मलाइकन खे चओ आसमान ते कतार कन, ग़िलमानन खे चओ सिंगार कन, हबीब ते दुरूद जी पुकार कन, सभई पिरिय जी पचार कन, रहमत जी वसकार कन। पूरो निज़ाम रोक, सिज खे चओ चुरण खां बंदर, चंड खे चओ हलन खां बंदर, तारन खे चओ पंहिंजी रोशनी जो हाणे मामलो ख़ामोश रखो, अॼु कंहिंजी जाइ कान्हे। पूरो निज़ाम रोके, जन्नत मां बुराक काहे, सिंगारे ठाहे, हेठि लाहे, सफ़ा जबल ते बिहार, मुंहिंजो हबीब सजा करे उनखे बुराक ते विहारे मथे वठी आ। मौला क़यामत करी छा, न क़यामत कान्हे का, अॼु मुहबई महबूब जी मुलाक़ात आ, अॼु थियणी अजीब बात आ। अहिड़ो राज़ आ जो जिब्रील न तोखे ख़बर हूंदी न ॿिए खे ख़बर हूंदी, हिकु मां ॼाणा ॿियो मुंहिंजो महिमान मोहम्मद करीम ॼाणे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम मथे सारो निज़ाम हली वियो। जिब्रील जल्दी कर, हाज़िर मौला जन्नत मां जे बुराक है मुबारक दी त्यार के हेठ लह, सफ़ा जबल ती बिहारी। मौला तुंहिंजो हबीब किथे या, घणा बचाया थी बा, केॾो भलो माण्हू क्यारी पियो खणी। हिकिड़ो हुसैन हुबदार कोन हूंदो छा निकिरी पा, कोन कोन निकिरी पवंदो। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज कयो, सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मौला किथे आ तुंहिंजो हबीब? अल्लाह फरमायो मुझे प्यारे अलील मुर्तदा जी भेण हजरत उम्म हानी जे घर में आहिनि। मौला ॿाहिरां सॾ वञे क्या, ओ फलाणा, न ईअं बि न कर, अदब जो लिहाज़ रख, भला दर खे ठक ठक कराया, ईअं बि न कर, कीअं वठां कीअं जाॻाया, छित मां लंघी वञ, मुंहिंजी हबीब खे प्यार सां बेदार कर। हबीब खे सुजाॻ थो करे, हबीबन पाक अखियूं खोलियूं आहिनि। जिब्रील बीठो आहे, जिब्रील कीअं आयो आहे? साईं अल्लाह ताला ही निज़ाम कायम कयो आहे, अॼु तव्हांखे पंहिंजी दीदार लाइ, पंहिंजी मुलाक़ात लाइ घुरायो आहे। पोइ जिब्रील मूसा खे चई त ॾिसी कोन सघंदे, उन त घुर बि कई, ही महबूब रब जी मर्ज़ी आहे, कंहिंखे घुरण सां बि नथो ॾे, कंहिंखे अण घुरियो पियो ॾे। केरु चवे, केरु सोचे सघे अल्लाह खे? आला हज़रत सोने बयान फरमायो, चथो तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज़ी। बाकी बेनियाज रब्बा है। तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज़ी। कहीं वो जोशे लंतरानी, कहीं तकाज़े विसाल के थे। कंहिंखे चई पोइ त ॾिसी कोन सघंदे, कंहिंखे पोइ चई त अञा वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजो शान अजीब ग़रीब आहे। जिब्रील सुहिणो नबी सी उथियाल वुज़ू था फरमाइन, खसाइसे मुस्तफ़ा वारन लिखियो आहे, हबीबन करीम जे पाक पेरन खां पाणी जा कतरा जो हेठि किरिया। हज़रत जिब्रील हो पाणी पियो खणे। नबी साईं फरमाई था पाणी खे छा कंदे? हबीब जन जन्नत मां बुराक खे लाहिया पियो। जन्नत जे हूरन मिंत कई, अर्ज़ कयो हो मुस्तफ़ा जे कदमनि जो पाणी खणी अचजा। छा कंदियूं पाणीअ खे?
सलसबील हितिया, काउसर हितिया, मिठी पानी जूं नहरूं, माखी जूं नहरूं, खीर जूं नहरूं हितियन। छा कंदियूं? अर्ज़ कयूं महबूब जे पाणीअ सां पंहिंजा हथ आला करे मुंह खे मखींदियूंसीं, हबीब जे सदके हुस्न वधी वेंदो। सुभान वाह मुंहिंजा महबूब, तुंहिंजो शान ख़ुदा ॼाणे, देखे कहिड़ी ख़बर, देखे कहिड़ी ख़बर। नबी करीम जी ज़ात वज़ू फरमायो, काबे करीम जी मस्जिद में आया, नफल अदा कयूं, हतीम खां थींदा सफ़ा जबल ते आया। सफ़ा मरवह ॿई शानदार पहाड़ आहिनि, उमिरे वारा उते सही कंदा आहिनि, डोड़ंदा आहिनि। सफ़ा जबल ते जो आया त बुराक बीठो आहे, बुराक बर्क़ खां वरतल आहे, बर्क़ बिजलीअ खे चइबो आहे, एतिरो तेज़ जो उन जी तेज़ी हिकु शाइर बयान कई। चथो था बुराक नबी या कि नूरे नजर, ये गया वो गया और नेहा हो गया। बसुर्गी इहा पचार इहो थो वञे, इहो इहो वियो एॾो तेज़। पर महबूब वेझो आया त हेॾे होॾे पियो थिए, फेर पियो खणी हेठि मथे पियो थिए। जिब्रील सुहिणे चयसि शर्म नथो चई, लफ़्ज़नि रिवायतुनि जा, अमा तस्ताही या बुराक मा रकिबक अहदुन मिसल मुहम्मदिन। मुस्तफ़ा जहिड़ो सवार कंहिंखे मिलियो आहे? जन्नत में पे परेशान रही, हिते नबी से आयो त हेॾे होॾे पियो थी। चथो जिब्रील नाराज़ न थी, अॼु मुराद मानण जो मौक़ो आहे, अर्ज़ करण जो मौक़ो आहे, दरख़्वास्त मंझराइण जो मौक़ो आहे, दिलबर खे दरख़्वास्त करणी आहे। तंग न थी, नाराज़ न थी। जिब्रील ही उहो दिलबर आहे जंहिंजो लक़ब रहमत लिल आलमीन आहे। जिब्रील तूं पाण चवंदो त मुस्तफ़ा करीम जॾहिं तो ते क़ुरान लथो, तॾहिं मूं जिब्रील खे वधीक यकीन थियो त मां जन्नती आहियां, छो त अल्लाह फरमायो नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़िरीन। मदीने वारे फरमाया दरख़्वास्त कहिड़ी आहे? छा खपई? जागो पिया चवना अलाए छा चवंदे, मां करे सघंदुसि अलाए न, छा थो चवीं? साईं कुर्ब कयो, कहिड़ो? जीअं हिते मूं ते सवार था थियो, क़यामत में बि मूं ते सवार थिजो। हुते इनकार त हो ई कोन, हिते इनकार त आहे ई कोन न। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, ए सखी हबीब, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। चलो सुभान अल्लाह। दरिया बहा दिए हैं, दुर भी बहा दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस राह आ गए हैं कूचे बसा दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। हाँ नहीं बुराक तो ठही बीठो और हुजूर भी ही रहा। जिब्रील सोचे साईं तव्हां भला छो ताख़ीर था फरमायो? फरमायो बुराक पंहिंजी ॻाल्हि मञराया त मां बि हिकु ॻाल्हि मञराया। साईं बुराक अव्हां खे मञरायो आहे, अव्हां कंहिंखे था मञरायो? मां पंहिंजे रब करीम खां तो मंज़ूरी वठां। कहिड़ी दरख़्वास्त आहे? जीअं मां सवार हा, क़ब्र मां उम्मती उथंदा त उन्हनि खे बि सवारी ॾींदा।
खुदारा अहिड़ो मेहरबान महबूबा उन जी हुकुमनि जी इताअत कयो, निमाज़ जी पाबंदी कयो, सुन्नत रसूल ते अमल कयो, महबूब ते दुरूद घणो पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, आका जो अदब रखो, पाण खे अहिड़ी सूरत ऐं सीरत ॾियो जो दुश्मन बि मञे त ही मुहम्मद घोट जो ग़ुलाम मञी रहे। एॾो दिलबर नबी। हाणे बुराक ते सवार थिया तेज। केतिरनि जायुनि ते जिब्रील अर्ज़ कयोसीं लहो हिते नफ़िल पढ़ो। जाॻो पिया। अल्लाह तव्हांखे मदीने वारे जे सदके ख़ुशि रखे। मूंखे बि दुआ कंदा कयो। पहिरीं पहिरीं जाइ जिते जिब्रील चयो त लहो नफ़िल पढ़ो, उहो मदीनो पाक आहे। उन वक़्तु उनखे यसरब सॾींदा हुआ, पोइ मदीने मुनव्वर जे मिठी नाले सां सॾियो वियो। अल्लाह ताला खां हीअ दुआ घुरो, हबीब करीम खे दरख़्वास्त ॾींदा कयो, तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। वणई थी इहा ॻाल्हि? वणई त पोइ हा कर, न त ज़ोरी न आहे। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 अचां। कंहिं कयो पुटनि जो सुवाल आ, कंहिं घुरियो खज़ानो माल आ। कंहिं कयो पुटनि जो सुवाल आ, कंहिं घुरियो खज़ानो माल। मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां। को सदर जो को वज़ीर जो, को ग़ुलाम आ अमीर जो। को सदर जो को वज़ीर जो, को ग़ुलाम आ अमीर जो। नाज़ मौला तुंहिंजी नौकरी, नाज़ मौला नाज़ मौला नाज़ मौला तुंहिंजी नौकरी पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 अचां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूबा नफिल पढ़ियो, अॻिते हलिया। अल्लाह ताला जे प्यारे जिब्रील 1.25 लख नबीयनि ताईं बि पैगाम पहुचाए छॾियो हो त सुहिणो नबी अॼु बैतुल मक़दस में ईंदो, सभु पहुचो। तफ़सील लिखनि था बिअजसादिहिम व अरवाहिहिम, जिस्म रूह सां गॾु सभु नबी आया। बीबी मरियम सगोरी बि आई, बीबी आसिया आई। अरवाह त अला शाह पर अजसाम मौजूद हा। नबी सिंह जो पहता सभिनी निहारियो आ, हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया इहो थी मिठो मुहम्मद। ओ इहो साईं, अच्छा इहो आहे? चई हा। चई ही त अहिड़ो सुहिणो आहे जो सिज बि नथो बीही सघे, चंड बि नथो बीहे। ही आहे छा अकुल हैरान, इथां ही अबद सॾ वेंदे, उथां रब नाल मिल वेंदे। इहो आहे।
इथा ही अबद सद वेंदे उथा रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछ दी। वडी आवाज़ चो सुभान अल्लाह, वडे वडे आवाज़ चो इथा ही अबद सद वेंदे।